सिंधियुनि जी बर्ख लेखिका सुंदरी उतमचंदाणी। असीं जॾहिं सिंधी साहित्य जी सूंह ऐं सुंदरता जो सोचींदा आहियूं त असांजे ज़हन में सभ खां अवल सुंदरी उतमचंदाणीअ जो नालो तरी ईंदो आहे। सुंदरीअ जी इहा साहित्यिक सुंदरता कॾहिं हिननि जे आखाणियुनि में, कॾहिं नॉवलनि त कॾहिं नाटकनि में या वरी कविता में निखार पाए पढ़ंदड़ आॾो उभरी ईंदी आहे। हिन जो जनमु थियो सुहारी सिंध जे हैदराबाद शहर में 16 नवंबर 1947। सुंदरीअ जी शादी बिना ॾेती लेतीअ जे आसनदास ॼेठानंद उतमचंदाणीअ सां सिंध में थी। उत्तम मणिया न वरिता साहुरनि खां ऐं सुंदरीअ मणिया न पाता तन ते सॼी उमिरि। सुंदरीअ खे साथ मिलियो उत्तम जो। विरहाङे खां पोइ हिन जी पहिरीं कहाणी हुई ममता, जंग जे ख़िलाफ़। सुलह शांतीअ जी हिन कहाणीअ खे इनाम मिलियो 1952 में। 1953 में हिन जे नावल किरंदड़ दीवारूं सभिनी नक़ादनि जो ध्यानु छिकायो। नावल ॿियनि ॿोलियुनि में बि तर्जुमो थियो। हिन जो ॿियूं इनामी कहाणियूं हुयूं कोशा, खीर भरिया हथरा, जिन खे सिंधी साहित्य में हिकु कामयाब लेखिका जो दर्जो ॾिनो। हिन केतिरा ई नाटक लिखिया ऐं डायरेक्ट कया। अमुल माणकनि जो वापारु पेश थियो बम्बईअ में। मम्मी रिटायर थी करे तर्जुमो कयईं ऐं उहो नाटक पेश थियो दुबईअ में। हिन सिंधूअ जे किनारे फिल्म में अदाकारी कई 1968 में। हिन केतिरनि ई नाटकनि में एक्टिंग कई ऐं इफ्टा जे मालनी ड्रामा में बि कमु कयो। ऑल इंडिया रेडियो जी हीअ अप्रूव्ड आर्टिस्ट ऐं फिल्म डिवीजन जी हू अप्रूव्ड राइटर थी रही। 1964 में सुंदरीअ सिंधु नारी सभा जो पायो विधो, जा अॼु बि हली रही आहे। सुंदरी उतमचंदाणी न फ़क़ति हिकु कामयाब अदीबा आहे, पर उन सां गॾु आहे हिकु बहितरीन इंसान। सुंदरीअ जी साहित्यिक रचना जी क़दुरशनासी थी आहे। केतिरा ई सन्मान ऐं अवॉर्ड्स अता थिया आहिनि खेसि। नेहरू अमन इनाम 1978 में इंदिरा गांधीअ ॾिनो। अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा तरफ़ां इनाम ॾिनो वियो। साहित्य अकादमी 1986 में विछोड़ो किताब ते खेसि इनाम ॾिनो। 1990 में गौरव पुरस्कार मिलियो महाराष्ट्र सरकार वटां। माली अकादमी तरफ़ां क़दुरशनासी थी। NMKRV कॉलेज बेंगलोर तरफ़ां नाजन गुरु तिरुमलम्बा अवॉर्ड मिलियो। समूरी साहित्यिक देन लाइ सुंदरीअ खे NCPSL तरफ़ां लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड ॾिनो वियो। सिंधी अकादमी दिल्लीअ तरफ़ां हिन जी क़दुरशनासी कई वई। मीट द ऑथर बि थियो। अॼु सुंदरी उतमचंदाणी असां सां जिस्मानी तौरु गॾु कान्हे। हुन जो नालो सिंधी साहित्य में सदाईं यादि रहंदो। हुन जो योगदान अमूल्य आहे। स्त्री पुरुष सां कदम में कदम मिलाए हले ऐं पाण खे घटि न सम्झे, इहो ई हुन जो संदेश आहे। अॼु वुमेन एम्पावरमेंट जी ॻाल्हि हर को ज़ोर शोर सां करे रहियो आहे, पर सुंदरीअ इहा ॻाल्हि 1955 में पंहिंजे नावलनि ऐं कहाणियुनि ज़रिए चई। हूअ पंहिंजे रचियल साहित्य ज़रिए सिंधी साहित्य में पंहिंजो ख़ासि मुक़ाम ठाहे चुकी आहे। अहिड़ा इंसान अमर आहिनि, विसारिया न विसरंदो।